मकसूदो रिंद में 8 मुहर्रमुल हराम के हवाले से लुंडो शरीफ में इमाम बारगाह आल इमरान मां मातमी जुलूस बरामद किया वियो। मातमी जुलूस में मुख्तलिफ गोठन की अंजुमनन पारा नुआखानी कई वई। उन मौके ते लुंडो पुलिस पारा सिक्योरिटी जा इंतजाम सख्त किया विया आहिनि। वधिक तफ़सील ॾिसूं था खैर मोहम्मद जी हिन रिपोर्ट में। लुंडो शरीफ में मौजूद आहियूं जिते लुंडो में मरकज़ी इमाम बारगाह मां जुलूस बरामद किया है जो मुख़्तलिफ़ चौकन का थींदो। रेलवे स्टेशन चौक, मकसूदो चौक, मलदसी चौक, शदादपुर चौक का मुख़्तलिफ़ चौकन का थी जो पंहिंजे इमाम बारगाह मरकज़ी इमाम बारगाह में पसीर थींदो। तव्हां हिते मोमिनन ऐं सिक्योरिटी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं, इन्हनि जो छा चवणु आहे? इसे लुंडे में पस गिरदाई में तकरीबन 3 खां 35 अंजुमनूं हिते नुआखानी कंदियूं आहिनि। सिक्योरिटी जे हवाले सां तव्हां छा चवंदो? बेहतरीन सिक्योरिटी दर सां बेहतरीन जो सोएसो जो साहब है, उन खां पोइ वॾो मुंशी साहब है जानवन खासकली साहब, काफ़ी पुराणो आहे हिते। बेहतरीन तावन आहे असां सिक्योरिटी वारनि जो ऐं मीडिया वारनि जी वॾी वॾी महिरबानी। असांजी अंजुमन 50 साल पुराणी अंजुमन आल इमरान लुंडो ऐं ही तकरीबन जुलूस भी असांजो 50 साल पुराणो आहे ऐं हर साल इन तारीख़ ते बरामद थींदो आहे। ऐं असां इहो ई दर्स ॾींदा आहियूं, पैगाम में करबला जो दर्स आहे। ऐं असां जुलूस ही आज़ादारी सबीलु लॻाए ऐं असां ही मौला हुसैन जो गम ज़ाहिर कंदा आहियूं जेको करबला में सान्यो थियो ऐं बेगुनाह जेको सान्यो थियो, उनखे असां उजागर करण लाइ ताकी उहो इंसानियत जो जेको मौला हुसैन अलैहिस्सलाम दर्स ॾिनो वो इंसाननि खां विसरी न वञे। सॼो जेको SHO साहब आहे अलीदोस साहब बिरोही ऐं वॾो मुंशी जान मोहम्मद खासकली हर हवाले से असांजा तावन हूंदा। असांजी अंजुमन आहे अंजुमन मज़लूम करबला जेका असां हर साल हिते ड्यूटी ॾींदा आहियूं ऐं आऊं बि जेको सो मातमी आज़ादार आहियां ऐं असांजा जेके नुए खान आहिनि आज़ादार आहिनि सभु शामिलु थींदा आहियूं ऐं तमामु हिते बहितरीनु जेको सो प्रोग्राम थींदड़ आहे, हर साल थींदड़ आहे। असां पंहिंजे बचपन खां वठी हिते आज़ादारी जे प्रोग्राम में शामिलु थींदा रहंदा आहियूं। हिते तमामु बहितरीनु सिक्योरिटी जो इंतज़ाम हूंदो आहे। उनखां अलावा हिते आज़ादारी प्रोग्राम ऐं नुहे खानी हर यानी 8 ताईं पहिरीं मुहर्रम खां वठी आल इमरान इमाम बारगाह में थींदी आहे। 8 मुहर्रम ताईं अॼु जेको सो असां जुलूस निकिरंदो आहे जेको तमामु वॾी जेको सो तादाद में माण्हू शामिलु थींदा आहिनि। जनाब SSP सांगड़, DIGP शहीद बेनज़ीर आबाद ऐं IG सिंध जे तरफ़ां सख़्त फुल प्रूफ सिक्योरिटी जो इंतज़ाम कयो वियो आहे, जंहिं ते अवां ॾिसो पिया अमल थिए पियो। ऐं हिते जेका पंहिंजो सिक्योरिटी इंतज़ाम तमामु सख़्त कया विया आहिनि ऐं पुरअमन तरीक़े सां हले पियो मजलिस ऐं जुलूस हले पियो। ऐं मुख़्तलिफ़ रूटनि ते जीअं आलम ज़रदारी आहे, हिंगोरा रोड असांजे शदादपुर खां अचे थो, मक़सूद रोड ते अवां ॾिठा हूंदव त सिक्योरिटी जो सख़्तु इंतज़ाम कयो वियो आहे। पुलिस जा जवान ऐं प्लस में असां सां गॾु इन में अंजुमन आहे हितां जी लोकल माण्हुनि जे अमन कमेटी जा अमन जे लिहाज़ सां रखियल आहिनि। उहे गॾु गाॾियुनि जी ऐं माण्हुनि जे जुलूस में शुरका जेके शरीक थियनि पिया उन जी चेकिंग थिए पई। मोमिन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, इन जो इहो चवणु आहे त सिक्योरिटी जे हवाले सां सिक्योरिटी तमामु सख़्तु कई वई आहे ऐं तक़रीबन 100 खां 150 ताईं काफ़िला हिते लुंडो शरीफ में ईंदा आहिनि जेको मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदो शाम जो पंहिंजो जेको आहे इमाम बारगाह ते पसीर थींदो। साथी रिपोर्टर सां गॾु खैर मोहम्मद रिंद, मकसूदो रिंद।